बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह व ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह इल अलीयुल अज़ीम। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह व ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह इल अलीयुल अज़ीम। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन अज़नबतुहु अमदन औ सिर्रन औ ख़तअन औ अलानियतन व अतूबु इलैहि मिनज़ ज़ंबि अल्लज़ी अअलमु व मिनज़ ज़ंबि अल्लज़ी ला अअलमु इन्नका अंत उयूबि सत्तारुल उयूबि गफ़ारुल ज़ुनूबि वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह इल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन अन उश्रिका बिका शैअन व अना आलम बिही व अस्तग़फिरुका लिमा ला आलम बिही तुब्तु अन्हु व तबर्रअतु मिनल कुफ्रि व शिर्कि वल किज़्बि वल गीबति वल बिदअति वन नमीमति वल फ़वाहिशि वल बुहतानि वल मआसी कुल्लिहा अस्लमतु आमनतु अक़ूलु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आमनतु बिल्लाहि कमा हुवा बिअस्माइही व सिफ़ातिही क़बिलतु जमीअ अहकामिही इक़रारुन बिल लिसान तस्दीक़ुन बिल क़ल्बि। आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही कुतुबिही रुसुलिही वल यौमिल आखिरि वल क़द्रि खैरिही व शर्रिही मिनल्लाह ताला वल बासे बादल मौते। रज़ीतु बिल्लाहि रब्बन व बिल इस्लामी दीनन व बि मुहम्मदिन रसूलन व नबिय्यन व बिल कुरानि इमामन व बिल काबति क़िबलतन। ऐ अल्लाह साईं मां तुंहिंजी पनाह थो घुरां शैतान बाबति जेको मरदूद आहे शुरू कयां थो अल्लाह जे नाले सां जेको महिरबान बाज़ारो आहे। नाहे कोई भी इबादत लाइक़ सवाइ हिकु अल्लाह जे जेको अकेलो आहे। ऐं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो प्यारो बानो ऐं रसूल आहे। इन ॻाल्हि जी गवाही थो ॾियां पकी ॻाल्हि आहे
बि शरीक मट न आहे उनजी बादशाही क़ाइम ऐं दाइम आहे उनजी बादशाही क़ाइम ऐं दाइम आहे उनजे लाइ सभु तारीफ़ूं आहिनि उनजे हथ में ई जियारणु आहे ऐं मारणु आहे उहो सभिनी खां ॾाढो आहे ऐं सभ ते उनजो वस आहे अलाह पाक आहे हर ऐब खां सभु तारीफ़ अलाह जे लाइ आहे अलाह सभ खां वॾो आहे कंहिंखे बि का ताक़त उन खां मथां ई या उनजे बराबरि नाहे मां तौबा थो कयां पियो अलाह जे दर ते जेको मुंहिंजो पैदा करण वारो आहे ऐं जेको मूंखे पालण वारो आहे हर उन्हनि गुनाहनि बाबति जेके मूंखां थी विया आहिनि ॼाणी वाणी या भुल में या ज़ाहिर या लिक में या जेके मुंहिंजी नियत ते करण लाइ आहिनि सभिनी खां तौबा थो कयां ऐं बेज़ार थो थियां शिरक खां कुफ्र खां कूड़ गिला खां चुगलीअ खां सभिनी बेहयाई जे कमनि खां ऐं हिंदुनि जे धर्म खां मां बेज़ार थो थियां बेशक तूं अल्लाह साईं कुझु ॼाणींदो आहीं ऐब ढकींदो आहीं तौबा क़बूल कंदो आहीं ऐं इस्लाम खे क़बूल कंदो आहीं या अल्लाह मां सची दिलि सां मुसलमान थो थियां मुंहिंजे मुसलमान थियण खे क़बूल फरमाए अहिड़ी क़बूलियत फरमाए जो ॿई जहान मुंहिंजा भला थियनि ऐं तुंहिंजी रज़ा में गुज़रनि ऐं चवां थो मां अलाह अकेलो आहे उन सां को बि शरीक न आहे ऐं सभु मलाइक अलाह जा पैदा कयल आहिनि सभु किताब जेके नबियनि रसूलनि ते आया उहे बरहक आहिनि मगर उहे हाणे मनसूख आहिनि हाणे आख़िरी नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत ऐं रिसालत क़ाइम ऐं दाइम क़यामत ताईं रहंदी मां इन जो बि ऐलान थो कयां इक़रार थो कयां पियो नाहे कोई बि इबादत जे लाइ सवाइ हिकु अलाह जे जेको अकेलो आहे ऐं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो प्यारो बानो ऐं उनजो रसूल आहे जेको ख़ातमुन नबीन आहे माशाअल्लाह मुबारक हुजे हाणे ईअं आहे जीअं 9 ॿार पेट खां ॼमनि बसि दुआ कयो